दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां इंग्लैंड जे शहर मिल्टन कीन्स में आहियूं, जेको हिते लंडन खां 1 कलाक जी ड्राइव ते आहे। ऐं हिते हिकु तमामु वॾो पार्क आहे जंहिंमें वॉक कंदे असां हिकु अहिड़ी जॻह ते पहुता आहियूं जिते जापान जी हिकु NGO हिते ही सिंबल ठाहिरायो आहे, जेको पुठियां तव्हांखे नज़र अचे थो। इहो सिंबल हिननि हिरोशिमा ऐं नागासाकी ते जेके बम किरिया हुआ ॿी जंग अज़ीम जे दौरान, उन जी यादि में ठाहिरायो आहे। ऐं हिन में हिननि गौतम बुद्ध जो बि सिंबल ॾेखारियो आहे इन लाइ त जीअं दुनिया में जेका जंग जी शरपसंदी हले पई उनखे ख़तमु करण जे लाइ माण्हुनि में सोच पैदा थिए। त असां सां अॼु साईं मुमताज़ लांघा मशहूरु समाजी अॻवान ही कैनेडा मां अॼु असां वटि हिते आयल आहिनि। त इनखे असां साईं खां पुछूं था त हिनखे ॾिसी कहिड़ियूं फीलिंग्स अचनि थियूं तव्हांखे। थैंक यू साईं। वॾी ॻाल्हि त इहा त अॼु मौसम तमामु सुठी आहे ऐं जीअं अदा आमिर शुरू में ॿुधायो त जेको दुनिया में पहिरियों दफ़ो जेको एटॉमिक बम यूज़ कयो वियो जापान में, जिते इलाही जेको हज़ारनि जी तइदाद में जानियूं जेको उन जो नुक़सानु थियो, त उन एज़ अ रिमाइंडर कि पीस त भई ॾिसो दुनिया में इंसानियत जो क़दुरु हुजणु खपे ऐं क़त्ल आम कहिड़ी बि सूरत में हुजे या उन जी वजह कहिड़ी बि हुजे, इंसानियत जो क़त्ल आम क़ाबिल क़बूल न आहे। त बिल्कुलु हीअ हिन ज़बरदस्त जॻह ते ऐं मिल्टन कीन्स में हीउ सिंबल ठाहिरायो आहे। त लतीफ़ साईं जो शेर आहे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। आलम सभु आबाद करी मनी जेकी बि दुनिया में जेके बि दुनिया जा कहिड़ा बि मुल्क हुजनि, सभु आलम आबाद हुजनि। त उन ई सिलसिले में हीअ हिकिड़ी प्रैक्टिकल अप्रोच आहे त माण्हुनि खे हिकिड़ो रिमाइंडर हुजे त जेके बुद्धिज़्म जा फॉलोअर माण्हू आहिनि उहे इंसानियत में, पीस में, लव में बिलीव था कनि। त उनजे लाइ इहो हिकिड़ो तमामु सुठो सिंबल आहे ऐं हिते अची करे ॾाढो सुठो लॻो। ऐं ख़ासि तौर ते तव्हांजी कंपनी हमेशह अणविसरंदड़ ऐं मज़ेदार हूंदी आहे, मज़ो ईंदो आहे सदाई। हा, जीअं माना विज़िट करायो। गौतम बुद्ध जी जेका जेको फ़लसफ़ो आहे उहो जेको घरां निकितो हो सिर्फ़ु इन सोच में त दुनिया में अमन ऐं शांती पैदा थिए ऐं नफ़्स खे कीअं मारिजे। त हिननि ही सिंबल ठाहिराए शायदि इहा सोच पैदा कई आहे त माण्हू जेके अॼुकल्ह जीअं हाणे यूक्रेन में वॉर थी हले, ईरान में जंग थी हले ऐं उन जे करे अम्यूनेशन केतिरो ठही रहियो आहे, त अहिड़ा जेके शांती पसंदि ऐं अमन पसंदि माण्हू हुआ उन्हनि जेको आहे सो पंहिंजो पाण त मल्हायो, पर हिननि NGO बि हिते ही ठाहिराए असां जहिड़नि खे जेके हितां लंघिया आहिनि त ॾिसो हिते अची वेठा आहियूं, असां जहिड़नि खे सोच ॾियनि था त जंग जे ख़िलाफ़ु हलणो आहे। त तव्हां काफ़ी ॾींहंनि खां हिते लंडन में आहियो, त उन खां सवाइ तव्हांखे हिते लंडन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां घुमिया आहियो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हांखे फीलिंग्स आहियूं? साईं चवंदा आहिनि त लंडन तुंहिंजा कई रूप। त लंडन त डेफिनेटली दुनिया जो मर्कज़ आहे। शायदि दुनिया जो को माण्हू हुजे जंहिंखे जॾहिं चइजे त लंडन ऐं लंडन शहर किथे आहे, त उनजे लाइ उनखे सोचणो पवे। लंडन इट्स सेल्फ हिकिड़ो सिंबल आहे, दुनिया जो सेंटर आहे, फाइनेंशियल हब आहे। त मां लंडन जी में जेको आहे सो तव्हांजी मशहूरु जेको आहे टावर ब्रिज उहा घुमी, सेंट्रल लंडन, ट्रिफलगर स्क्वायर घुमियो, तव्हांजो जेको आहे सो लंडन आई, उन खां पोइ जेको पार्लियामेंट आहे लंडन जी बिल्डिंग पार्लियामेंट जी उहा घुमी। ऐं हीउ मुंहिंजो मतिलबु लंडन जो त काफ़ी दफ़ा चकर लॻो आहे, पर हीउ माना 8 सालनि खां पोइ मां आयो आहियां। हिन खां अॻु में त पाण हिते गॾु रहंदा हुआसीं, घुमंदा हुआसीं, पर लंडन पंहिंजे बिल्कुलु उरूज में आहे ऐं लंडन मौजुनि में आहे जीअं दरियाए सिंध पंहिंजी मौजुनि में हूंदो आहे, त लंडन जेको आहे उहा ईअं पंहिंजी सूंहं साभ्यता में ऐं दुनिया जे लाइ हिकिड़ो मर्कज़ आहे। ऐं बिल्कुलु जेके माण्हू जहिड़ी शइ चाहिनि था उहा हिननि खे हिते मिले थी। पोइ लतीफ़ साईं जे बारे में जेको पाण पहिरीं बि डिस्कस कयोसीं, ऐं जिते बि तव्हां सां गॾु हलूं था, कचहरीअ में घुमूं फिरूं था, उन में तव्हांखे लतीफ़ साईं जा शेर कैफ़ियतुनि मुताबिक़ ज़हन ते लही अचनि था। त इहो तव्हां असांखे इहो ॿुधायो त इहो गुर या इहा ॻाल्हि तव्हां किथां सिखी या किथां तव्हांखे उत्साह मिलियो जो लतीफ़ साईं जो शेर तव्हां शाह जो रिसालो माना उनजो मुतालियो पिया करियो जो उनजे दौरान, या तव्हांखे ईअं ई लतीफ़ साईं जा कचहरियुनि मां शेर ईअं यादि थिया आहिनि बहितर? न, आई बिलीव कि तव्हां काफ़ी शइ जो जवाबु ॾिनो, छो जो पाण जूं कचहरियूं पंहिंजी थींदियूं रहनि थियूं। लतीफ़ साईं माना ॾिसो, मां माण्हुनि खे ॿुधाईंदो रहंदो आहियां त हिकिड़ा माण्हू इंट्रोवर्टेड हूंदा आहिनि, हिकिड़ा एक्सट्रोवर्टेड हूंदा आहिनि। त पाण
एक्सट्रोवर्टेड माण्हू आहियूं सही जॾहिं माण्हू मिलनि था माण्हुनि मां उत्साह मिले थो सही चऊं था त कचहरियूं हुजनि दोस्त हुजनि दिलदारियूं हुजनि वेझे त डेफिनेटली जॾहिं हर क़िस्म जो मौज़ू निकिरे थो या कैफ़ियतूं जीअं तव्हां चओ था अचनि थियूं त उन में पोइ असां लतीफ़ त जीअं असांजो शऊर आहे त उनजो सहारो वठिणो थो पए पोइ चवंदा आहिनि न त 4 चंड लॻी था वञनि सही जीअं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त भई जेकॾहिं असां पाण में वेही जीअं हाणे तव्हां चओ NGO ही अमुन ऐं मोहबत जे उन शइ खे वधीक वरजाइण जे लाइ माण्हुनि खे ज़हन नशीन करण लाइ ठहिरायो आहे त ईअं ई यादि ईंदो आहे जेकॾहिं लतीफ़ साईं कंहिं माण्हू खे ॾिठो त भई उनजी मदद कजे त उनखे कीअं डिस्क्राइब कयो आहे त सम्झो शाम जो हिकिड़ो पहर आहे समुंड जो किनारो आहे को माण्हू वञे थो ऐं उनजो पेर जेको आहे स्लिप थो थिए या उहो थाॿो थो अचे ऐं दरिया में किरे थो ऐं उनखे तरण बि न ईंदो हुजे त पोइ छा थींदो त लतीफ़ साईं चए थो त ॿुॾंदे ॿूड़नि में के हातिक हथ विझनि माना हिकिड़ो माण्हू वञे थो किरे थो त पोइ उहो जेको मोहताज आहे हातिक आहे ज़रूरतमंद आहे उहो ॿूड़नि में हथ थो विझे त केॾी लॼ लतीफ़ चए वेचारनि कखनि चए थो उन कखनि खे बि केॾी लॼ आई या त कंधी कनि जे हुननि जी पाड़ मज़बूत हूंदी उन में हथु माण्हू ॿुॾण वारो विझंदो उहे मज़बूत हूंदा ॿूटा उन्हनि जी पाड़ मज़बूत हूंदी त उन्हनि खे बचाए वठंदो माण्हू निकिरी बची पवंदो जेकॾहिं उहो हेठां अक्सर जेके ड्रब जा ॿूटा हूंदा आहिनि उहे कमज़ोर हूंदा आहिनि जेकॾहिं उहे कमज़ोर हूंदा त उहे हुनखे बचाए न सघंदा त उन मुठ में हुन ॿुॾण वारे माण्हू जी में हलिया वेंदा या त कंधी कनि या साण हलनि सीर में लतीफ़ चए थो या तूं हुनखे बचाईंदा जे बचाए न सघां त हुन सां गॾु हलिया वेंदा सीर में त हिकिड़ी कैफ़ियत आहे त दरिया आहे हिकिड़ो माण्हू आहे लतीफ़ आहे उहो ॾिसे थो हुनखे डिस्क्राइब थो करे या साण हलनि सीर में या साण इहो बैत सुरसुणीअ मां आहे बिल्कुलु अच्छा सुरसुणीअ जे बारे में हातिक हथ विझनि केॾी लॼ लतीफ़ चए वेचारनि कखनि या त कंधी कनि या साण हलनि सीर में माना उहे जेके आहिनि उनखे सुहिणीअ खे पिया बचाइनि जेका इश्क जे रस्ते ते हली आहे त सुहिणीअ जे बारे में तव्हां छा था चओ त उहो जेका मेहार जे इश्क में जेको दरिया पार करे हले थी त उहो कहिड़ियुनि कहिड़ियुनि सोचुनि मां गुज़रे थी लतीफ़ साईं जे बेतनि में तव्हांखे उहा छा फील थियो आहे मूंखे हिकिड़ी ॿी शइ तमामु सुठी लॻंदी आहे लतीफ़ साईं जी त ॾिसो तव्हां सुवालु कयो ऐं जवाबु ॾियो ऐं हिकिड़ी कैफ़ियत आहे या हिकिड़ी सिचुएशन आहे तव्हां ऑब्ज़र्व था कयो तव्हां असां हर इंसानु कंदो आहे पर लतीफ़ उहो ॾाहो हुयो हुनजी उहो विज़डम हुयो जीअं तव्हां इहो पुछो चए थो तिह सियारे राति में घिड़ी वसंदे मींहुं माना राति आहे जीअं न समुंड ज़मीन जा तह हूंदा आहिनि उन तहनि में माना एॾो गुग राति हुई उन में मींहुं वसे पियो दरिया आहे ऊंदहि आहे ऐं दरिया जो दहशत आहे पर सुहिणी हुन में घिरी पई बिल्कुलु हलो वरी लतीफ़ साईं चयो त हलो त पुछऊं सुहिणी जेका ॼाणे मींहुं मां तव्हांखे चवांसि मूंखे मैथ जो सुवाल आहे जवाबु नथो अचे तव्हां चवंदोसीं हलो त मैथ जे प्रोफेसर ॾे था हलूं न त लतीफ़ साईं चयो त हलो पोइ सुहिणी ॾे हलूं न त तव्हां चवंदो छो हलां वो चए थो छो त हुनखे मींहुं अचे थो मींहं जी माना पहचान ऐं मींहं जी उहा माना हिकिड़ी सिंबल आहे त पोइ तव्हां पुछंदो साईं त पोइ लतीफ़ हुन पाण ई जवाबु थो ॾिए त उहा इन मंज़िल ते कीअं पहुती आहे उहा ईअं पहुती आहे त जंहिंखे रातो ॾींहुं मेहारी मन में त उहा उन मंज़िल ते छो न पहुचंदी त सियारे राति में घिड़ी वसंदे मींहुं हलो त पुछऊं सुहिणी जेका ॼाणे मींहुं जंहिंखे रातो ॾींहुं मेहार मन में पोइ इहो मेहार जेको आहे जीअं सुहिणीअ जो मेहार आहे मूमल जो राणो आहे ससुईअ जो पुनू आहे त लीला जो चनेसर आहे त उन इहो मेहार जेको आहे इहो कहिड़ो रस्तो आहे जेको लतीफ़ साईं ॾसे थो मुंहिंजे माना पंहिंजी लिमिटेड नॉलेज ऐं सम्झ ऐं जेके दोस्तनि खां ॿुधायूं त ज़ारा जेतिरी विज़डम जेतिरी डेप्थ माण्हू जी नॉलेज जी आहे उन्हनि खे ईअं ई जेको आहे सो डिस्क्राइब कयो आहे पर मां इन शइ खे हिकिड़ो मक़सदु थो सम्झां कंहिं माण्हू जे लाइ उहो मेहार रूहानी मक़सदु थी सघे थो जेको आहे सो जे तो बेत बाया से आयतूं आहिनि जे तो बेत भाया से आयतूं आहिनि नीयो मन लाहीन पिरियां संदे पार ॾी किन माण्हू जे लाइ इहो आहे त कंहिं माण्हू खे सम्झो त पंहिंजी हिन मटीरियल ज़िंदगी में कंहिं वॾे मक़सद ते पहुचणो आहे सियासतदान जे हिसाब सां वज़ीर आज़म थियणो आहे कंहिंखे सदर थियणो आहे त उहो हुनजो मेहार हुन मक़सदु थी सघे थो कंहिं माण्हू खे रिसर्च करणी आहे मेहार माना असुल मक़सदु आहे मंज़िल आहे हुन हिकिड़ो किस्सो आहे जंहिंमें हू लवर आहे हिकिड़ो सुहिणो पर तव्हां जेकॾहिं हुनखे जनरल नॉलेज में या कंहिं नौजवाननि जे लाइ हिकिड़ो सम्झो मंज़िल आहे जे लाइ माना हिकिड़ो
तव्हांजी हिकिड़ी गाइडेंस आहे। हा यानी मेहार तव्हांजो मक़सदु आहे त माण्हू जेको पंहिंजी टारगेट ठाहे थो, हा। मंज़िल ठाहे थो, हा। मेहार उनजी अलामत आहे अलामत आहे। की उन ते पहुचण जे लाइ लतीफ़ साईं चयो आहे त उनखे पहुचण जे लाइ तव्हांखे केतिरा कशाला कढणा पवंदा। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा अच्छा, वाह वाह साईं, तमामु ज़बरदस्त। हा हा, ॾिसो न ज़ाहिरी तौर ते त उहो भई हिकिड़ी लव स्टोरी आहे, रोमांस आहे सोणी मेहार जो, पर उनखे जंहिं तरीक़े सां लतीफ़ बयानु कयो आहे उनमें जज़्बा आहे, उनमें जेके उन इरादा ऐं उनमें जेके हौसला ॿुधाया आहिनि, उहो त इंसान खे पंहिंजी हर एवरी वॉक ऑफ लाइफ में जेको माण्हू आहे उनखे साईं पोइ इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। तव्हां ॿुधायो त तव्हांजो मेहार छा आहे तव्हांजी ज़िंदगी में? ख्वाहिश ॿुधायो खुली। ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले। नहीं वो तो हजारों ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले। बहुत निकले मेरे अरमां मगर फिर भी कम निकले। इहो त ग़ालिब जो आहे, पर हिन वक़्तु तव्हांजे ज़हन में छा आहे? ॾिसो न, हर माण्हू जे ज़हन में हूंदो आहे। खोड़ मन में जेके अॼु ॿुधायो तव्हां न तव्हां पुछो था, जेकर इंसिस्ट कयो था। ऐं मुंहिंजी माना ज़िंदगी में हिकिड़ी इहा बिल्कुलु मतिलबु सम्झो त मुंहिंजो बिलीफ बि आहे त हर इंसान मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि मां गुज़रे थो, पोइ ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ स्टेजिस मां गुज़रे थो। ईअं ई माण्हुनि जा मेहार बि मटिजनि था, माण्हुनि जा मक़सद मटिजनि था, माण्हुनि जा मयार मटिजनि था। त ईअं सम्झो मुंहिंजे लाइ जॾहिं मां यंग हुयुसि, मेहार मुंहिंजो इहो हुयो त मां पंहिंजी फैमिली मां जॾहिं मूंखे दोस्तनि प्राइमरी पास कईसीं, वरी मैट्रिक में आयासीं, त उन में इहो हुयो त भई यूनिवर्सिटी ताईं पहुचणो आहे, पढ़णो आहे, इंजीनियर थियणो आहे, डॉक्टर थियणो आहे। त उन वक़्तु मुंहिंजो मयार माना मेहार मुंहिंजो का कंहिं मंज़िल ते पहुचणो, का डिग्री हासिलु करणी। ईअं ई जॾहिं माण्हू कंहिं रोमान में कंहिं सुहिणी सूरत का औरत वणे थी, त उन में माण्हू खे कंहिंसां मोहबत थी वञे, जीअं सुहिणी मेहार जी हुई। त उन महिल जॾहिं जामशहर में हूंदा हुआसीं त केई चवंदा आहिनि त जेको आहे सो का ख़बर कान पई कीअं कहिड़ी तरह शुरू थिया जेको आहे सो इश्क जा काफ़िला, हूअं त गुज़रिया हुआ, का ख़बर कान पई कीअं कहिड़ी तरह शुरू थिया इश्क जा काफ़िला, हूअं त गुज़रिया हुया नज़र लॻा अॻियां कई काफ़िला। त पोइ माण्हू जी वरी मोहबतूं थियनि थियूं, त उते वरी का औरत तव्हांजे लाइ जेको आहे मेहार या जीअं जेकर थी सघे थी तव्हांजे लाइ, उहो तव्हांजे लाइ हिकिड़ो मक़सदु थी सघे थो। वरी शादी बि थी वयूं, ॿार बि थी विया, वरी जॾहिं उहो दौरु आयो सोचियोसीं त मुल्क खां ॿाहिरि वञिजे, वरी उहा हिकिड़ी मंज़िल हुई। टू बी वेरी ऑनेस्ट, ज़िंदगी खे जेकर तव्हां ॾिसो न मुख़्तलिफ़ पहलुअनि सां, त लाइफ इज़ नॉट लाइक अ डेस्टिनेशन इटसेल्फ, इट्स अ जर्नी। ॼमण खां मरण ताईं हिकिड़ी जर्नी आहे। पोइ उन जर्नी में तव्हांखे सम्झो हिकिड़ो माण्हू आहे सफ़र थो करे, तव्हां कंहिं दुनिया जी जाग्राफिकल सिचुएशन सां कयो सफ़र था कयो। जॾहिं तव्हां अफ्रीका मां सफ़र था कयो त तव्हां सहराउनि मां था गुज़रियो। जॾहिं तव्हां कंहिं जेको आहे सो ग्रीन या कंहिं कोल कंट्री मां गुज़रियो था, फॉर एग्ज़ाम्पल कैनेडा मां तव्हां ट्रेवल था कयो, तव्हांखे बर्फ़ जे जबलनि मां गुज़रण थियणो पवंदो। हिते पाण जीअं यूरोप में आया आहियूं त हर तरफ़ ग्रीनरी, त ईअं ई जीअं शयूं जाग्राफिकली चेंज थियनि थियूं, ईअं ज़िंदगी में इंसान जी जेकी लाइफ आहे उहा हिकिड़ी जर्नी आहे। डेस्टिनेशन इटसेल्फ इज़ नॉट समथिंग, उहे चेंज थींदा रहनि था। त दोस्तो तव्हां ॾिठो कुझु महीना अॻु में आउं एडमिंटन में हुयुसि, ऐं असां ममता साहब सां हिकिड़ी खुली कचहरी बि कईसीं, ऐं साना जे सदारती उम्मीदवार जे हवाले सां कचहरी बि कईसीं। ऐं वरी हींअर असांजी वॾी ख़ुशकिस्मती आहे जो साईं हिते लंडन में बि आयो आहे, ऐं वरी हिकिड़ी ख़ूबसूरत ढंढ ऐं ख़ूबसूरत सिम्बल्स जे वेझो अची असां हीअ कचहरी कई आहे। ऐं वरी इनशाला वरी कंहिं ॿिए मौक़े ते बि हीअ कचहरी असांजी जारी रहंदी, ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते असां कचहरियूं कंदासीं। हींअर त असां लतीफ़ साईं ऐं गौतम ॿुद्ध जे हवाले सां हिन ॻाल्हि ते कईसीं, पर जेकर ॿी का वरी का ॻाल्हि सही आई ज़हन में त वरी उन ते असां कचहरी कंदासीं। ज़रूरु आख़िरी लफ़्ज़ चवंदुसि अदा अमीर सां हिन जी मोहबत जे करे, ऐं हिन सां जॾहिं मिलंदा आहियूं न त लतीफ़ साईं चए थो त वींदे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तन तिनी सां कट ओॾा अॾे पखड़ा। त हिन सां जेतिरियूं बि कचहरियूं थियनि थियूं, जॾहिं मुलाक़ातूं थियनि थियूं, त इन पंहिंजाइप जे करे मज़ो ई अचे थो। जेतिरियूं बैठकूं कजनि, जेतिरियूं कचहरियूं कजनि थोरियूं, जॾहिं मौक़ो मिले थो वरी